सेवण ताल का रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण ताल के जे मुख्तलिफ़ इलाक़नि में सरेआम गैरक़ानूनी तौर ते LPC गैस जा दुकान खुलियल जॾहिं त उन LPC गैस जे दुकानदारनि खे कंहिं बि क़िस्म जो न लाइसेंस वग़ैरह आहे न ई का परमिट आहे। सरेआम शहर जे रोडनि ते दुकान खोले गाॾियुनि में गैस भरण जी का बि शायदि परमिट भी न आहे। सेवण जे ताल के इंतज़ामिया हिन वक़्त ताईं कंहिं बि गैर क़ानूनी हलंदड़ LPG गैस जे दुकानदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे रही आहे। ताल के सेवण जी इंतज़ामिया को भी गैर कानूनी हलंदड़ LPG गैस जी दुकानदारनि ख़िलाफ़ को भी कदम न खणी रही है, जॾहिं त शहरनि में LPC जे गैस जा दुकान खोलण निहायत ख़तरनाक आहिनि। कंहिं बि वक़्तु अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। उन जे करे कुछ ॾींहं अॻु ताज़ो ई वाक़ियो थियो जेको दादू में LPG गैस जे दुकान में पयल सिलेंडर ओचितो फाटा, जंहिंसां गैस जी दुकान के बाहि लगी वई ऐं उन दुकान ते कम कंदड़ माण्हू पिण ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त पासे जे दुकाननि खे भी काफ़ी नुक़सान थियो। जॾहिं त कुछ ॾींहं अॻु कोटड़ी में हिकु स्कूल जे ॿारनि वारी गाॾीअ में पिण LPG गैस जी सिलेंडर के बाहि लगी हुई। अहिड़े नुक़सान खां बचण लाइ पहिरें ज़िले इंतज़ामिया ॼाण शुरू ऐं ताल के इंतज़ामिया सेवण खे उपा वठणु घुरिजनि। ज़िले इंतज़ामिया ॼाण शुरू ऐं ताल के इंतज़ामिया सेवण जो ज़िम्मेवारी आहे।